नवाज शरीफ जे वापसी में का बि कानूनी रंडक नाहे। हू कानून आॾो पेश थींदो ऐं मुक़ाबिलो कंदो। नवाज शरीफ 21 अक्टूबर ते मुआशी प्लान पेश कंदो। घबराइण जी ज़रूरत नाहे, सुठो वक़्तु अचण वारो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी लाहौर में न्यूज़ कॉन्फ्रेंस डील करण जूं ॻाल्हियूं बैदि बुनियाद आहिनि। संदसि चवणु आहे त सभिनी खे चूंडूं विढ़ण जो हिकु जहिड़ो मौक़ो मिलणु घुरिजे। साफ़ शफ़ाफ़ चूंडुनि में जेको बि सोभ माणे उन खे तस्लीम करणो पवंदो। ICC क्रिकेट वर्ल्ड कप जा मुक़ाबला हैदराबाद दखन जे मैदान ते पाकिस्तान ऐं नीदरलैंड जूं टीमूं आमूं साम्हूं। क़ौमी टीम जी बैटिंग जारी। क़ौमी टीम जा बैट्समैन नीदरलैंड बॉलर्स ॾाढो बेवस। टॉप ऑर्डर नाकाम। फ़खर ज़मान 12, कप्तान बाबर आज़म 5 ऐं इमाम उल हक 15 रन्सुनि ते आउट। सऊद शकील बहितरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे 32 बॉलनि ते शानदार 50 स्कोर कयो। महांगाई जी बारिल अवाम लाइ ख़ुशख़बरी। आलमी सतह ते पेट्रोल शयुनि जे अघनि में घटिताई खां पोइ पाकिस्तान में 16 अक्टूबर खां पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में लाथ जो इम्कान। ज़रियनि मूजिबि पेट्रोल जी क़ीमत में 22 रुपया ऐं डीज़ल जे अघ में 20 रुपया फ़ी लीटर घटिताई थी सघे थी। गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेही जी गिरफ़्तारी ऐं संदन मुल्क बदरी यकीनी बणाईंदासीं। इतलात वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो बयान। संदसि चवणु आहे त गैर कानूनी तौर ते रहंदड़ परॾेही जी नेकाली लाइ ॾिनल मोहलत में 25 ॾींहं बाक़ी आहिनि। गैर कानूनी तौर ते तरसियल परॾेहिनि खे 31 अक्टूबर ताईं पाकिस्तान छॾणो पवंदो।